अस्सलाम वालेकुम। अॼु मां तव्हां सां मच्छी जी तरकीब शेयर थी कयां। हीअ मच्छी असां घणो करे नाश्ते में ठाहींदा आहियूं। आम तरह हिनखे मच्छीअ जो कीमो भी चयो वेंदो आहे। आज मैं आपके साथ मछली की तरकीब शेयर कर रही हूँ। ये हमारी नाश्ते की ख़ास डिश है। आमतौर पर इसे मछली का कीमा भी कहते हैं। तो मेरे पास ये तकरीबन 1.5 पाव मछली है, 2 पीसेस। उसके साथ मैंने 2 प्याज दरमियाने साइज़ की, 2 टमाटर और 2-3 हरी मिर्चें काट ली हैं। हरी मिर्चें अपने जायके के हिसाब से। ठीक है। 2 मच्छीअ जा पीसेस आहिनि मां वटि। हीअ आहे कंडनि वारी मच्छी आहे। तव्हां चाहियो जेका मच्छी खाइणु चाहियो, जेका तव्हां वटि अवेलेबल हुजे या जेका तव्हांखे पसंदि हुजे। त 2 पीस मच्छी जा तकरीबन 1.5 पाव आहिनि। उन सां मां 2 मीडियम साइज़ टमाटर, 2 बसर मीडियम साइज़ ऐं कुझु सावा मिर्च कटिया आहिनि। उनखां सवाइ हीअ कुटियल धाणा ऐं कुटियल ॻाढ़ा मिर्च, कुटी हुई लाल मिर्चें और कुटा हुआ धनिया 1-1 टीस्पून। ठीक है। इसमें नमक भी डालेंगे, लेकिन ये है कि मछली को नमक लगा हुआ है, इसलिए जब हम प्याज और टमाटर के साथ नमक डालेंगे तो वो थोड़ा सा होगा। ठीक है। मच्छीअ खे लूणु ॾिनल आहे, इन करे असां बाक़ी हिन में थोरो लूणु विझंदासीं जीअं बसरनि ऐं टमाटनि में बैलेंस थी वञे। हिन पासे तेल मूं गरम करे छॾियो आहे। ठीकु आहे। इन में सभिनी खां पहिरियों असां हीअ मच्छी जा पीसिस तरण लाइ रखंदासीं। ठीकु आहे। हाणे हीअ हिन में हल्की बाहि ते 2 मिंट मां पचाईंदमि ढक ॾेई। ढक इन लाइ ॾींदासीं छो त हिन जा छंडा उथंदा इलाही। 2 मिनट इसको हम पकाएंगे हल्की आंच पे ढककर। ढकेंगे इसलिए कि छींटे ना उठें ज़्यादा। हिकिड़ो पासो पची गयो आहे। हल्का सा पकाना है, इतना नहीं पकाना कि ये गल जाए। ठीक है। हल्को पचाइणो आहे, ॻाढ़णो न आहे। ॾाढा ठंडा पिया उथनि। वरी हिनखे ढका ॾियूं त जीअं हिन जो ॿियो पासो बि पची वञे। हाणे हिन जो ॿियो साइड बि कुझु पची वियो आहे। असां हिन में शामिलु कंदासीं हीअ बसर ऐं टमाटर। ठीकु आहे। उन सां गॾु हीअ 1/2 टीस्पून लूणु। नमक मैंने पहले कहा कि मछली में नमक डाला हुआ है, इसलिए हम 1/2 टीस्पून डाल रहे हैं और बाद में इसको चखेंगे तो अगर ज़रूरत पड़ी तो और भी डाल देंगे। अभी इसको हम ढककर हल्की आंच पे छोड़ देंगे। इनके तेसि ताईं असां पचाईंदासीं जेसि ताईं बसर ऐं टमाटर बिल्कुलु नरम थी वञनि। सो असां इनके ढके इंतज़ारु कयूं था। 10 मिनट खन गुजरी विया आहिनि। हिनखे हाणे चेक था कयूं। 10 मिनट हो चुके हैं। इसको चेक करते हैं, अभी पलटते हैं। ये ॾाढी मज़ेदार डिश हूंदी आहे, ज़रूरु ट्राई कयो। ऐं असांजे त फैमिली में फेवरेट आहे, फरमाइश ते पचंदी आहे। जॾहिं बि मच्छी वठंदा आहियूं त असां वॾी साइज़ जी हिकिड़ी पूरी मच्छी वठंदा आहियूं घणो करे। पोइ उन में हिसा कंदा आहियूं त हिकिड़ो हिसो ज़रूरु हिन जो बि ठहंदो आहे नाश्ते जे लाइ, मच्छीअ जो कीमो या भुरियल मच्छी। सो हिन जी बाहि मां थोड़ी वधायां थी। बसर नरम थी विया आहिनि। आग थोड़ी सी तेज़ कर लेती हूँ। प्याज और टमाटर नरम हो चुके हैं और मछली तो फ़ौरन गल जाती है। थोड़ी सी आग इसलिए बढ़ाएंगे कि ये पानी जो है इसका खुश्क हो जाए। बाहि इन लाइ त वधायूं त जीअं जो पाणी जेको सुकी वञे, मच्छी ॻरी चुकी आहे। सो पाणी सुकण ताईं इंतज़ार था कयूं। थोरो टाइम ॿियो गुज़रियो आहे, हिनखे चेक था कयूं। हाणे असां हिनखे मच्छी खे भोरींदासीं। इसको थोड़ा सा हम मोटे मोटे पीसेस में पूरा कर लेंगे। इन सां गॾु असां हिन में विझंदासीं मिर्च ऐं धाणा, कुटियल मिर्च ऐं कुटियल धाणा। अच्छा, कुटियल जी कोई पाबंदी ज़रूरी नहीं, तव्हां पीठल भी विझी सघो था। ज़रूरी नहीं कि कुटी हुई डालें, आप पिसी हुई मिर्चें भी इसमें डाल सकती हैं। मिर्च मूंखे हिन में घटि था लॻनि, इन करे मां थोड़ा हिन में पीठल मिर्च भी शामिल थी कयां। चमचे जो चौथो हिस्सो, चौथाई चम्मच, चौथाई टीस्पून मैंने इसमें शामिल किया है पिसी हुई मिर्चों को। ठीक है। चौथो हिस्सो चमचे जो मां हिन में पीठल मिर्च विधा आहिनि। हीअ असांजी मच्छी हाणे बिल्कुलु तैयार आहे। ऐं आख़िर में असां हिन में विझंदासीं सावा धाणा। आखिर में इसमें हरा धनिया डाल देंगे। बहुत मज़ेदार, बहुत लजीज ये मछली तैयार है और ज़रूर बनाएं। अच्छा, सर्व करण खां पहिरियों ही जेके थुल्हा थुल्हा कंडा आहिनि, ये मोटे मोटे कांटे हम
सर्व करने से पहले निकाल देते ही थुल्हा असां कढी छॾींदासीं सर्व करण खां पहिरियों। सो अगरि तव्हांखे अॼु जी वीडियो वणी हुजे त ज़रूरु लाइक कयो, कमेंट कयो, शेयर कयो, चैनल सब्सक्राइब कयो। ज़िंदगी रही त अञा घणो कुझु मां तव्हां सां इंशाल्लाह शेयर कंदसि। सो अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे। हमेशह मां चवंदी आहियां खाधो प्यार सां पचायो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो, पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो। इंशाल्लाह वरी कंहिं ॿी सुठी वीडियो सां कंहिं कम जी ॻाल्हि सां मिलंदासीं। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह।